नाज़रीन, कराची के सरजानी टाउन में गैर कानूनी अदावतुनि खिलाफ ऑपरेशन दौरान क़त्ल कयल मुख्तियार कार एजाज़ चांडियो जी मिठियाणी वेझो अबाणी कब्रिस्तान में तदफीन कई वई। 3 जवाबदार गिरफ़्तार कया विया। मुख़्तलिफ़ शहरनि में वाक़े ख़िलाफ़ रेवेन्यू अमले ऐं वकीलनि पारां सख़्त एहतजाज कयो वियो। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिब मक़तूल मुख्तियार कार एजाज़ चांडियो जे मिठियाणी में जनाज़े नमाज़ अदा कई वई, जंहिंमें रेवेन्यू खाते जे अमलदारनि समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं इलाइक़े वासियुनि पारां वॾे अंग में शिरकत कई वई। मुख्तियार कार एजाज़ चांडियो खे सवें आलिन अखियुनि सां सैयद अली गोहर शाह जे कब्रिस्तान में मिटी माव हवाले कयो वियो। मक़तूल मुख्तियार कार वारे वाक़े जा 3 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। इन सिलसिले में MPA मुमताज़ चांडियो जो चवणु आहे त एजाज़ चांडियो जे क़त्ल में मुलविस 3 जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। मक़तूल एजाज़ चांडियो जे ड्राइवर गिरफ़्तार थियलनि मां मुख्य जवाबदार जी सुञाणप कई आहे। ॿिए पासे कराची में मुख्तियार कार जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा कया विया। पटीदनि में शटरबंद हड़ताल कई वई। मुख़्तलिफ़ क़ौम परस्त तंज़ीमुनि, वकीलनि, शहरियुनि ऐं रेवेन्यू मुलाज़िमनि पारां रैलियूं ऐं मुज़ाहिरा करे रेवेन्यू ऑफ़िसनि खे ताला लॻाया विया। सांगड़, लाड़काणो, दादू, मेहर, खैरपुर, डोकरी, ठठो, कंबर, शहदादपुर, गुड्डू, ठुल, तलहार, तंगवाणी, कोटड़ी, खिपरो, सांगड़, मोरो, सेवण, राणीपुर, कोटड़ी, ठाणो बुला खान, टंडो आदम, तंगवाणी, शहदादकोट, उस्मान शाह जी हुड़ी समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास ऐं कुनरिया में वकीलनि पारां एजाज़ चांडियो जे क़त्ल ख़िलाफ़ अदालती कार्रवाइनि जो बाइकाट कयो वियो। कंदकोट में शहीद मुख्तियार कार एजाज़ चांडियो जे ग़ाइबाना जनाज़े नमाज़ अदा कई वई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर कश्मीर मुनव्वर अली मिठियाणी, असिस्टेंट कमिश्नर कश्मीर अब्दुल क़दीर, मुख्तियार कार कंदकोट अब्दुल हमीद ऐं ॿियनि शिरकत कई।